नाज़रीन लाड़काने जे ज़ेबिच स्कूल ऐं कॉलेज में ॿिनि ॾींहंनि वारो फूड फेस्टिवल ऐं सकाफ़ती हवाले सां एकता जे हवाले सां हीअ शानदार रंगारंग तक़रीब जेको आहे उहा कोठाई वई आहे। हिन फूड फेस्टिवल में हिन सकाफ़ती एकता ॾियारे जे हवाले सां ॿारनि थोरे उनजे वालिदेन ऐं उस्तादनि उन में शिरकत कई आहे। असां इलाही इंजॉय कयो आहे फूड फेस्टिवल जे हवाले सां चवां त उन में इलाही उन्हनि स्टॉल्स आहिनि जंहिंमें असां मुख़्तलिफ़ शयूं इंजॉय कयूं खाई करे। ऐं कल्चरल डे जे हवाले सां ॻाल्हायां त डेकोरेशन हर शइ इलाही परफेक्ट आहे ऐं ॿारनि परफॉर्मेंस ॾिनी आहे पंहिंजी बेस्ट ऐं उहा टीचर्स जी महिनत आहे ऑब्वियसली। ऐं ॿियो त असांखे पंहिंजी सकाफ़त जे बारे में ख़बर थी पए छो त कुझु हिते स्टॉल्स अहिड़ा आहिनि जंहिंमें उन्हनि डिफरेंट कल्चरल शयूं रखियूं आहिनि। उन हवाले सां असां ॾाढो इंजॉय कयो आहे। हिते ॾाढो मज़ो अचे थो पर असांजी हाणे डांस परफॉर्मेंस आहे उन खां पोइ असांखे घणो मज़ो ईंदो। मां हिते ॾाढो इंजॉय थी कयां छो जो हिते पढ़ाई सां गॾु गॾु अहिड़ा फंक्शन थींदा रहनि। हा असांखे ॾाढो मज़ो थो अचे। हाणे असांजे टेबलो बि असां करण वारा आहियूं ऐं मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। जी पढ़ाई सां गॾु इहे तफ़ीम ज़रूरी आहे ऐं असां अॼु टेबलो बि कयो आहे। असां पंहिंजे टीचर सां गॾु सभु इंजॉय था कयूं। पढ़ाई सां गॾु इहा एंटरटेनमेंट ज़रूरी आहे ॿारनि जे लाइ। असां फूड फेस्टिवल ॿारनि जी एंटरटेनमेंट जे लाइ अरेंज करायो आहे। उन खां अलावा असां ही जेको सकाफ़ती ॾियारो जेको हर साल असांजे हिन स्कूल ज़ेबिस में थींदो रहंदो आहे इहो हुन जे लाइ थींदो वेंदो आहे त असां ॿारनि खे हिकिड़ो एक्सपोजर ॾियूं था सिंधी सकाफ़त जो त जीअं हो इन जे बारे में सिंधी सकाफ़त जे बारे में ॼाणनि त उन जी हिस्ट्री छा आहे उन सां छा छा शयूं रिलेटेड आहिनि। इन जे करे असां उन्हनि खे हिकिड़ो एक्सपोजर पेरेंट्स खे ऐं ॿारनि खे ॾियण जे लाइ असां हीउ प्रोग्राम हर साल ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां हिननि ॿारनि खे हिकु हिकु रंग हिकु हिकु पंहिंजी सकाफ़ती शइ जे बारे में हिननि खे वाज़े तरीक़े सां ॿुधाए रहिया आहियूं। ॿारनि जे मुल्कनि खां तव्हां ॾिसी ऐं सम्झी सघो था त हिते ॿार केॾो इंजॉय करे रहिया आहिनि। हाणे जीअं त असांजी सिंध जी सकाफ़त त पूरी दुनिया में मशहूरु आहे ऐं हीअ सिंध जो ॾियारो असां हमेशह मल्हाईंदा आहियूं। ज़ेबिस कॉलेज जे अंदरि स्कूल जे अंदरि हर साल इन क़िस्म जो मेलो लॻंदो आहे जंहिंखे असां ज़ेबिस्ट कल्चरल डे जे नाले सां मल्हायो वेंदो आहे। इन जंहिंमें असांजा नंढा ॿार जूनियर स्कूल जा जेके आहिनि उहे बि पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं उन सां गॾु असांजे कॉलेज जा बि कंदा आहिनि। इन लाइ असां हिन खे ॿिनि ॾींहंनि में विरायो आहे जेको हिन में असांजा कल्चरल स्टॉल बि लॻंदा आहिनि। असांजो जीअं तव्हां साम्हूं ॾिसंदव त हिकिड़ो ॻोठ बि ठाहियो वियो आहे ताकी असांजे नंढनि ॿारनि खे इहा ख़बर पए त असांजो सिंधी कल्चर छा आहे ऐं उन जे अंदरि कल्चर जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि कहिड़ा कहिड़ा खाधा पचाया वेंदा आहिनि। असां सिंधी कल्चर खे रोशनास करण जे लाइ हीउ सॼो अमल कयो आहे। असल में ही एंटरटेनमेंट न आहे, ही एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि। ही जेका कल्चर आहे जेका तहज़ीब आहे इहा असांजे रगुनि में समायल आहे। एक्चुअली इन तहज़ीब जा वारिस असीं आहियूं। असां तहज़ीब खे ज़िंदा रखंदासीं। असां हाणे ॿारनि जे ज़हन में ट्रांसमिट करण जे लाइ अहिड़ा इवेंट थींदा त असांजे ॿारनि जी ज़हनी ओसर थींदी। असांजी जेका तहज़ीब आहे जेका सदियुनि जी तहज़ीब आहे उनखे ज़िंदा रखण जे लाइ असां ॿारनि खे अमली तौर ते करे ॾेखारियूं त ही इवेंट आहिनि, ही असांजो ड्रेस आहे, ही असांजो अजरक टोपी आहे ऐं ही तरीक़ेकार आहे।